इहा कहानी तमामु डिघी आहे। पहिरियां त पाण खे हिक ॿिए ते एतमाद करणो पवंदो न, पाण में ॻाल्हाइणो पवंदो ऐं कुझु मामला हिक ॿिए सां वेही तय कंदासीं न। शमीर, मूंखे तकड़ कान्हे का, तूं सोची सम्झी तके तोरे दिल जो फ़ैसिलो कजां। आंटी, हिन वक़्तु मां तव्हांखे हुननि जा नाला त नथो ॿुधाए सघां, पर एतिरी ख़ातिरी रखो त ख़ान बहादुर साहब जे आस पास नज़र रखंदड़नि में मुंहिंजनि माण्हुनि जी लिस्ट तमामु डिघी आहे। उन्हनि में तुंहिंजे पीउ जा वफ़ादार के हारी बि हूंदा। हर तबके जा माण्हू मूं सां जुड़ियल आहिनि। बहरहाल तूं पंहिंजे कमरे में हल। शहरोज़ ख़ान ऐं ख़ान बहादुर हिते अचण वारा ई आहिनि। शमीर साईं, तव्हां पाण खे महफ़ूज़ सम्झो, मां या साबर सभु मां सम्झो त केरु ॿियो आहे, छो त हिन घर में कई माण्हू घुमता था वतन। शमीर साईं, हाणे तव्हांखे एहतियात करणु खपे, छो त रुखसार बेगम तव्हांजे पोयां लॻल आहे। तूं सही थो चई, ख़बर ई नथी पवे त हिते केरु सजण आहे ऐं केरु दुश्मन। आंटी, अरे मूंखे भुख लगी है, ॾाढी भुख लगी है, मूंखे मानी किनो है मानी खारायो। शमीर, तोखे अचानक छा थी वियो? तूं त यकदम कार्टून थी वई हलो। आंटी, पोइ तोखे इहा ख़बर हुई न, कार्टून जेको कार्टून न उहो न कॾहिं मरंदो न आहे मरंदो। अच्छा, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। मां हींअर ख़ान बहादुर ऐं बिजार ख़ान जूं फ़ोन ते ॻाल्हियूं ॿुधियूं अथमि। हुननि शाह मुराद जी ॻोल्हा तेज़ करे छॾी आहे। त पोइ इहा सुठी ॻाल्हि आहे न। तव्हां त चओ पिया न त चाडोगी सां मुंहिंजी शादी कराई वेंदी। साबिर, हा शमीरा, पर मेरू जो सिर खणण जो इरादो अथनि। पर ज़रूरी त न आहे त शाह मुराद वारा उन्हनि खे आसानी सां हथ अची वञे। शमीर, मूं तोखे छा चयो हो? छा तोखे यादि न आहे? हाणे ॾिसजे ई वई त इन्हनि ॿिन्हिनि मां ज़ाहिर आख़िर कंहिं वटि था थियनि। मूंखे त हिन सिचुएशन में मुंहिंजो मतिलबु आहे त पाण खे हिन सिचुएशन में छा करणु घुरिजे? इंतज़ार। मतलब शाह मुराद वारा भले कंहिं वटि बि आहिनि, पर फिरी सिरी ईंदा त हिन हवेलीअ में न। ऐं हू जॾहिं हिते आया न त असां पोइ सोचींदासीं त असांखे छा करिणो आहे। तव्हांजी भला शम्स साहब सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? शमशूअ त बिजार ख़ान सां ठाह जी ॻाल्हि कई आहे ऐं अॼु हू ओॾां वियो बि हूंदो। ऐं मूं हुनखे इहो बि चयो त पूरी जांच लही ऐं पोइ हिते अचिजां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।